शायद असांजे सिंधी समाज जी इन देश में काई एकता ही ना आहे। तॾहिं त सिंधी समाज ऐं हुनखां बि मथे भॻवान झूलेलाल यानी वरुण देव दरिया शाह जो एतिरो वॾो अपमान थियो आहे तॾहिं बि सिंधी समाज हिकु न पियो थी पाए। लॻे थो सिंधी समाज जो अपमान सिर्फ़ु रायपुर ऐं बिलासपुर में थियो आहे। तॾहिं त सिंधी समाज हिकु नथो थिए। तॾहिं त रायपुर ऐं बिलासपुर में हिन जे मथां ॻाल्हियूं थियनि पई, बाक़ी पूरे देश जा सिंधी समाज त सुतो पियो आहे। पहिरीं ही ॾिसो छा अपमान जी ॻाल्हियूं रायपुर में थी आहिनि। और वो सिंधी पाकिस्तानी सिंधी ओकर मन के का है वो मछली वाला भगवान। आज बिलासपुर में भी आपके खिलाफ सिंधी समाज ने एक बड़ा प्रदर्शन किया है और कार्रवाई की मांग की है। पाकिस्तानी सिंध में जाकर के एफआईआर करना चाहिए मोर खिलाफ में, अपन मूल ग्राम मन में कहाँ छत्तीसगढ़ भर में भीड़ है। भारत देश में करना चाहिए, पाकिस्तान में जाके करना चाहिए, मारवाड़ में जाके करना। सामने में सिंधी मन के पोस्टर लगे, पाकिस्तानी सिंधी मन के साहब। इनखां पोइ रायपुर ऐं बिलासपुर में सिंधी समाज में आक्रोश पैदा थियो। इनखां पोइ बि न भाई के काई डप न हो सिंधी समाज का माफ़ी घुरण लाइ मना पियो करे। और एक बात माफी मांगे के मैं आज भी अपन वक्तव्य में कायम हो, अपन बयान में कायम हो। माफी तो नहीं मांगो, गर्दन कट जाए चाहे फांसी में चढ़ा दे, माफी नहीं मांगो। ही तस्वीर अथव सिंधी समाज जी एकता जी, छोकी पाण सिंधी समाज कदे गॾी नथा पायूं। भगवान झूलेलाल जो एतिरो वॾो अपमान थियो, सिंधी समाज जो अपमान थियो, पर सिर्फ़ु बिलासपुर ऐं रायपुर में ही सभु थियण, बाक़ी पूरे देश जो सिंधी समाज सुतो पियो आहे। अॼु असांजे मुखी साहबनि खे, पूजनीय मुखी साहबनि खे उथणो खपे। देश जे हर प्रदेश में जिते सिंधी रहंदा आहिनि ओतिरो ई न हर एरिया में हिन भाई जे ख़िलाफ़ एफआईआर थियणी खपे, त हिन खे लॻे कि सिंधी समाज जाॻियल समाज आहे। मां ॻाल्हाए ग़लती कई। हिकु घटना थी हुई रायपुर में, छत्तीसगढ़ माता जी प्रतिमा खे खंडित कयो वियो। हुनमें सिंधी समाज जो कोई हथ न हो, छोकी छत्तीसगढ़ माता भारत माता जो हिस्सो आहे। हिन लाइ हू असां लाइ बि पूजनीय आहिनि। बेमतलब में सिंधी भाषी समाज खे टारगेट कयो पियो वञे, राजनीतिक कारण सां हू ग़लति आहे। छा असां सिंधी सिर्फ़ु वोट ॾियण लाइ ई आहियूं? छा असांजे समाज जे मथां कोई ॻाल्हि अचे थी त पोइ केरु अॻियां कान ईंदो? छा असां सिर्फ़ु एतिरो ई आहे कि सिर्फ़ु भॻवान झूलेलाल जो अपमान सही ॿुधी वञूं? शायदि असां सिंधियुनि में एकता न आहे। सिर्फ़ु रायपुर ऐं बिलासपुर में ई आंदोलन ऐं जन आक्रोश पियो थिए, पूरे देश में सभु शांति वेठा आहिनि। मां त अरदास करा थो पूजनीय संतनि जे साम्हूं हिन भाईअ जे मथां कठोर खां कठोर कार्यवाही थियणी खपे। बल्कि पूजनीय पंचनि खां बि मुंहिंजी अरदास आहे, जिते जिते सिंधी रहंदा आहिनि हुननि सभिनि पूजनीय पंचनि खे पंहिंजी मीटिंग घुराइणी खपे ऐं हिन जे ख़िलाफ़ जो सख़्तु कार्रवाई पंहिंजे क्षेत्र में लोकतांत्रिक तरीक़े सां हुजणी खपे, उहो करणी खपे। माण्हुनि खे ॾिसणो खपे सिंधी समाज हिकु आहे, छोकी सिंधी समाज सिर्फ़ु ॿुधण लाइ कान आहे। ही त भाई साहब थो चए कि सिंधी समाज पाकिस्तानी आहे। असां त पंहिंजी मिठी सिंध खे छॾे छॾियो सिर्फ़ु भारत माता जी गोद में रहण लाइ। अॼु बि असांजे राष्ट्र गान में सिंध जो नालो ईंदो आहे, पर हिन भाई खे कुझु नज़र ई नथो अचे। छा असां राजनीतिक क्षेत्र में वोट ॾियण लाइ पैदा थिया आहियूं? सिर्फ़ु या सभु नोट कमाइण लाइ पैदा थिया आहियूं? पंहिंजी एकता न ॾेखारींदासीं, अॼु पाण गॾु मिली न त न ॻाल्हायो न त पंहिंजी काई वैल्यू न रहंदी। अॼु ही पियो ॻाल्हाए, ॿियो सुभाणे अची केर बि कुझु ॻाल्हाए वेंदो। अचण वारी असांजी पीढ़ी समाज में हमेशह हिन ई नज़रुनि सां ॾिसी वेंदी, छोकी अॼु हिन ॻाल्हायो सुभाणे ॿियो बि ॻाल्हाए सघे थो। त मां त सभिनि खां अरदास थो करां, जेतिरा बि असांजा पूजनीय संतनि ऐं असांजा पंचनि मिली करे कोई न कोई मीटिंग करनि, जंहिंसां हर क्षेत्र में, देश जे हर शहर में जिते जिते सिंधी रहनि में हुनमें जेतिरा बि क्षेत्र आहिनि हर जॻह हिन भाई जे ख़िलाफ़ एफआईआर त हुजणी ई खपे, जंहिंसां हिन खे पतो पए कि मां ॾाढो ग़लति ॻाल्हायो आहे। सभिनि खां वॾी ॻाल्हि, हिन माण्हू खे चइनि पिया बार बार तूं ग़लति ॻाल्हायो आहे, तूं माफ़ी घुर, पोइ बि खुली करे माफ़ी नथो घुरे। केरु चए थो सिंधी त हू चए थो सिंधी न चओ, पाकिस्तानी सिंधी चओ। सामने में सिंधी मन के पोस्टर लगे, पाकिस्तानी सिंधी मन के साहब। त इहा स्थिति पैदा थी वई आहे, छोकी असांजे सिंधी समाज में एकता ई न आहे। अॼु हिन ॻाल्हि खे 2 या 3 ॾींहं थी विया आहिनि, पोइ बि ॾिसूं पिया सिर्फ़ु छत्तीसगढ़ जा 1-2 शहर छॾे करे पूरे देश में किथे बि हिन ॻाल्हि जी चर्चा करण शांति वेठा आहिनि। ॻाल्हि इहा ॻाल्हि कान्हे त नंढो सो माण्हू आहे, कल को हर माण्हू इहा ॻाल्हि चवणु लॻंदो ऐं सिंधियुनि खे अपमानित करणु लॻंदो ऐं भॻवान झूलेलाल मतिलबु वरुण देव जे बारे में चवणु लॻंदो, त पोइ असां जॾहिं पंहिंजे इष्ट जी मर्यादा नथा रखाए पायूं त इहो त बेकार ॻाल्हि आहे। हिन भाईअ 2-3 साल पहिरीं जैन समाज लाइ बि ॻाल्हायो, पर हुननि में एतिरी एकता हुई हिन खे जेल वञिणो पियो। ऐं सिंधी समाज जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे खे 3 ॾींहं थी विया आहिनि, पर हिन जे मथां कोई कार्यवाही न बि थिए, छोकी पाण हिकु एकता ई कान्हे पूरे देश में। जॾहिं हर क्षेत्र में हिन जे ख़िलाफ़ु एफआईआर थींदी, हर क्षेत्र में हिन जे ख़िलाफ़ु दबाव पवंदो सरकार जे मथां, त ज़रूरु हिन जे मथां कठोर कार्यवाही थींदी ऐं हमेशह लाइ सोचे सम्झे ॻाल्हाईंदो, न त हर केरु माण्हू सिंधियुनि खे धिक्कारींदो। त मां हिकु बार वरी 3 बार थो चवां, पूजनीय संतनि खे हथ जोड़े निवेदन आहे ऐं हर पंचनि खे पूजनीयनि खे निवेदन आहे, पंहिंजे क्षेत्र में हिन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु मीटिंग करो ऐं कुझु न कुझु कठोर कार्यवाही करण जो रास्तो निकारो। बसि एतिरी तव्हांजे साम्हूं अरदास आहे, न त अॼु सिंधी हिकु न थिया त जीवन में कॾहिं बि सिंधियुनि जो सम्मान न रहंदो, एकता न रहंदी। जय श्री झूलेलाल। उम्मीद करां थो तव्हांखे ॻाल्हि दिलि सां लॻी वञी ऐं हिन जे मथां जल्द सां जल्द कोई कठोर कार्यवाही थींदी। शायदि असांजा सिंधी पंथनि में बटिजी चुकिया आहिनि,
आज तॾहिं त भॻवान झूलेलाल जो अपमान थिए पियो। अगरि असां पंथ में वटिजी करे भॻवान झूलेलाल खे पंहिंजो ईष्ट सम्झूं त अॼु इहा ॻाल्हि न थिए हा। जय श्री झूलेलाल।